जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां ॻोठ अब्दुल करीम ख़ान कटोर गर्ल्स प्राइमरी स्कूल में, जेको मास्तरियाणी न अचण ते ॻोठाणा ऐं शागिर्द एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक हिननि जो छा चवणु आहे। असांखे मास्तरियाणी खपे, 4 साल थी विया असांखे मास्तरियाणी न आहे। हुकूमत खे चयो असांखे टीचर खपे, असांखे टीचर खपे। असांजे 4 साल थी विया असांखे टीचर नथो अचे। असां रोज़ रोज़ वेही मोटी वेही तो असांखे टीचर अचे, मास्तरियाणी खपे। असां हुकूमत खे चयो मास्तरियाणी खपे। 4 साल थियल असांखे टीचर न अचे थो। असांखे बाबा 12 जो टीचर खपे। 44 जो लखनि जो आहे स्कूल, उहे टीचर नथो अचे। रोज़ अचनि था ॿारड़ा, हाज़ुरी भरनि था, वञनि था, रोज़ अचनि था, पर अॼु चवनि था टीचर अचे थो, सुभाणे अचे थो, अॼु ताईं न आयो आहे। हे हिते वेही वेही रोज़ अचनि था, वञनि। हे स्कूल प्राइमरी गर्ल्स स्कूल आहे। हिन में टीचर 4थों साल आहे, नथो अचे, पर पघार खणी रहियो आहे। उन जे बावजूदि मां टीओ ठुलो गर्ल्स वारे वटि बि वियो आहियां, डीओ जिकमाबाद, पर डीसी तोड़ी वियो आहियां त बाबा असांजा ॿार आहे ग़रीब, हे तबिको ग़रीब तबिको आहे, ॿाहिरियाली जो आहे शहर नथा वञी सघनि, हिननि खे हिते टीचर ॾिनो वञे त हिते पढ़ाइनि। जंहिंमें मां हिन खो इन ॿारनि जे करे 5000 फुट ज़मीन ॾिनो आहे, 44 लखनि जो बिल्डिंग आहे। इहो बि तव्हां ॾिसो था त पाण ठहियलु आहे। इन में टीचर नथो अचे, ठही वियो आहे। अॼु तोड़ी हिकु ॾींहुं बि टीचर न आयो आहे, हालांकि पघार पंहिंजो खणी सघे थो। हे वण ॾिसे थो, स्कूल जो तूं वसदी ॾिसे थो, इहो बि सॼो मां पाण ई आबाद कयो। उन्हनि खे पाणी ॾिनोमि, वण पोखियुमि, सभु शइ कयुमि। हिननि वटि असां दाहींदा रहिया आहियूं, मुख़्तियार कार ऐं एसडीएम सभु हिन वटि, डीसी वटि बि 4-5 चकर विया आहियूं त बाबा हे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह आहे। हिननि जो तव्हां टीचर ॾेई असांजो ॿारनि जो तालीम खे अॻिते वधायो। साईं हिते 70-100 ॿार 5 ॻोठनि जो ॿार अचनि था हिते। अॼु ताईं बि 4 सालनि खां वठी अॼु ताईं बि टीचर अची हाज़ुरी न भरियो आहे ऐं ॿारनि खे न ॾिठईं। हिते हिन अॼु ताईं हे ॿार रुलंदा अचनि था, वो 5 किलोमीटर खां बि परे अची हिते सुबुह जो वेही वञनि था, पर टीचर अॼु ताईं न आयो आहे। टीचर पंहिंजो घर वेठे त पघार खणे थो, लेकिन टीचर खे मोकिलियो नथो वञे। हे 20 लख जो स्कूल आहे, मिलियल आहे गवर्नमेंट हाई कोर्ट लाड़काणे खां, जंहिं उतां टीचर मुक़ररु थियल आहिनि, पर टीचर अॼु ताईं न आया आहिनि। हिते तबाह सवें ॿारनि जो ज़िंदगी तबाह थियल आहे। जी बिल्कुलु, तव्हां ॻोठाणनि ऐं शागिर्दियाणी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु हो त हिते बिल्डिंग ते मंज़ूरु थियल आहे, लेकिन मास्तरियाणी कोन पई अचे। हिननि तालीम खाते जे आला अख़्तरनि खे मुतालबो कयो त मास्तरियाणी खे हिते पाबंद कयो वञे, हिते मुक़ररु कयो वञे, त जीअं असां पढ़ाई ते पंहिंजो ध्यानु ॾेई सघूं। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली धुओ, जेकब न्यूज़ ठुल।